करमपुर में बरपासे जे हज़ारें एकड़ ज़मीन के पानी फराहम कंदड़ खड़े शाख में पानी अड़लप थी वियो। नाए मेल वारे इलाइक़े में वक़्त ते रोंबो त न लॻी सघियो, पर बेजारो ऐं लॻल थोरो घणो रोंबो बि कख पन थी सड़न लॻो। इलाइक़े जा आबादगार ऐं ग़रीब हारी सख़्त परेशान ऐं सरापा एहतिजाज आहिनि। खड़े शाख के उनड़ खां वठी नाए मेल खां थींदे पुछड़ी ताईं हंधा हंधा खंड लॻल आहिनि। नई खड़ो शाख जी खाटी कई वञे थी। पगारूं ऐं मराहतूं हड़प कंदड़ इरीगेशन अमलो नाइली जे अगूर निंड सुतल आहे। इलाइक़े जे आबादगारनि ऐं ग़रीब हारियुनि वस वारनि खां अपील कई आहे त खड़ो शाख जी परगोर लई खड़ो शाख जा खंड बंदि कराए पाणी जी फराहमी खे यकीनी बणाए असांखे मुमकिन तबाही ऐं फाका कशी खां बचाए वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणे सां गॾोगॾु इलाइक़े में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ करमपुर। शाख में जाते काते खंड लगा पे खड़े खणी करे महीने जी बजट काढे वञे थी, साल जी बजट काढे वञे थी। शाख के खाटी कोने, गेट उन जा ख़राब आहिनि, उन सां इहो हालत लॻो पियो। जाते काते डिप लॻा पिया आहिनि शाख में। बाक़ी छोड़ो जेके करनि ते घर हुया उन्हनि जे ड्राहण जे कढ हुया। बाक़ी हाणे छो नथा मालिकी करनि, शाख जी खाटी छो नथा करनि, ये गेट छो नथा नवां विझराइनि। हालत ॾिसो, हाणे वञी 2-3 ॾींहं बचिया आहिनि, पोइ छाजी आबादी थींदी, काॾे वेंदासीं असां ग़रीब माण्हू।